शहीद करबला मुस्तफ़ा करीम जे कुल्हनि जे सवार इमाम अर्श मक़ाम इमाम हुमाम सहाबी इब्न सहाबी हज़रत इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु जा पड़पोटा अज़ीम ताबई बुज़ुर्ग हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाहि ताला अलैहि जी विलादत 17 रबीउल अव्वल 80 या 83 हिजरी सूमर शरीफ़ जे ॾिहाड़े मदीने पाक में थी। संदन कुनियत अबू अब्दुल्ला ऐं अबू इस्माइल आहे, जॾहिं त लक़ब सादिक़ फ़ाज़िल ऐं ताहिर आहे। पाण रहमतुल्लाहि ताला अलैहि खे सच ॻाल्हाइण जे करे सादिक़ जे लक़ब सां सुञातो वञे थो, यानी इस्म ब मुसम्मा हुआ, जहिड़ो लक़ब अहिड़ो ई संदन मुबारक अमल हो। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाहि ताला अलैहि जी अमर साइण जो नालो मुबारक हज़रत बीबी उम्मे फ़रवा बिनते क़ासिम बिन मुहम्मद बिन अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह ताला अन्हुम आहे, जॾहिं त संदन वालिद मोहतरम जो नालो मुबारक हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर बिन अली ज़ैनुल आबिदीन बिन इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हुम आहे। यानी इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाहि ताला अलैहि वालिदा जी तरफ़ खां सिद्दीक़ी ऐं वालिद मोहतरम जी तरफ़ खां हुसैनी सैयद आहिनि। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।